नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालुके जो क़दीमी शहर ऐं वारी जे भिटनि ते क़ाइमु शहर इंतिज़ामी लापरवाही सबबि पंहिंजी सूंहुं विञाए वेठो आहे। हथूंगे शहर जी आबादी 10,000 खां वधीक हुजण बावजूदि हिते सफ़ाई समेत ॿिया मसइला चूंडियल नुमाइंदनि हल न कया आहिनि। बल्दियाती निज़ाम अचण खे 4 साल गुज़री विया आहिनि, पर हथूंगे जा शहरी ॿियनि मसइलनि सां गॾु गंदगी जे मसइलनि सबबि सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। अछड़े थर जो गेट वे सॾिजंदड़ शहर हथूंगे में सफ़ाई जा इंतज़ाम न हुजण सबबि शहर जो गंद किचिरो घटियुनि ऐं रोडनि ऐं स्कूलनि जे पासनि में उछलण सबबि हथूंगे शहर में बदबू जो राज हले पियो। इंतिज़ामिया लापरवाही सबबि हथूंगे शहर जो 30 सालनि खां गंद किचिरो मेन प्राइमरी स्कूल जे गेट अॻियां उछलाइण सबबि स्कूल अॻियां गंदगी जा वॾा ढेर बणियल आहिनि। जीअं ई खिपरो खां हथूंगे में दाख़िल थींदो त शहर जी दाख़िली रस्ते ते गंदगी जा ढेर आयल माण्हुनि जा आजियां कंदा आहिनि, जॾहिं त गंदे पाणी जी निकाल तोड़े गंद किचिरो जे लाइ का बि जॻह मख़सूस न हुजण सबबि हाई स्कूल हथूंगो रोड, गर्ल्स स्कूल हथूंगो रोड, बुनियादी सिहत मर्कज़ हथूंगे जे घसनि ते मुअल जानवरनि समेत शहर जो समूरो किचिरो गॾु पियल मिलंदो, जंहिं खां पोइ हटाइण लाइ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां के बि बंदोबस्त न कया विया आहिनि। स्कूल जे गेट ते गंद किचिरो हुजण सबबि स्कूली ॿारड़ा केतिरियूं ई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं मस्जिदनि में निमाज़ी निमाज़ पढ़ी नथा सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।